असां जेके सॼी सिंध में कारकुन बीहारिया इन करे बीठा आहिनि जेके असांजा हक़ आहिनि जेके ॻोठ जा बुनियादी हक़ आहिनि यकीनन तब्दीली ईंदी ही तब्दीली आहे। हिन वक़्तु बि असां आवाम ॾे वोट जे लाइ असां अपील कयूं था। जीअं त नाज़रीन बल्दियाती इलेक्शन जो चर्चो जारी आहे जॾहिं त मुख़्तलिफ़ एरियाज़ में इलेक्शन जी वठां लॻी पई आहे। वर्किंग जो बि सिलसिलो तमामु उमेदवारनि शुरू करे ॾिनो आहे। जॾहिं त बल्दियाती इलेक्शन में आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो या उन खां पोइ जेके बल्दियात में चूंडिजी आयल जेके बि मेंबर आहिनि चेयरमैन थियनि था पिया उहे कहिड़ो आवाम खे फ़ाइदो ॾियनि था। हिन हवाले सां अॼु असां वटि मौजूदु आहे ख़ुशूसी महिमान वार्ड नंबर 3 ते जलबाणी यूसी मियांदा चिंजणी अवामी तहरीक पारां नामज़द कयल जावेद चन्नू जेको समाजी वर्कर पिणु मौजूदु आहे असां वटि। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन जा कहिड़ा वीचार आहिनि ऐं बल्दियाती इलेक्शन मां कहिड़ो आवाम खे फ़ाइदो मिले थो पियो। महिरबानी बादशाह जान। दरअसल मां पाण वार्ड 3 मियांदा चिंजणी यूसी में बीठल आहियां ऐं इंतकामी निशान पार्टी तरफ़ां गुलेली मिलियल आहे। ऐं असां हर वक़्तु माण्हुनि जेके आवाम सां अमली तौर ते गॾु आहियूं, हर ॾुख सुख में गॾु आहियूं। हिन वक़्तु बि असां आवाम ॾे वोट जे लाइ असां अपील कयूं था ऐं इंशाअल्लाह वेंदासीं। दरअसल असांजी वर्क अञा शुरू न थी आहे। पार्टी तरफ़ां इहो हुकुम थियो आहे त पलीजे साहिब जी 7 जून ते वरसी आहे। उन खां पोइ असां जेको यूसी दे जलबाणी ऐं उन सां वार्ड 3 में जेके असांजा ॻोठ अचनि था उन्हनि ॾे असां वर्क लाइ वेंदासीं। असां इलेक्शन में इन करे बीठा आहियूं पार्टी तरफ़ां बि या असां जेके सॼी सिंध में कारकुन बीहारिया इन करे बीठा आहिनि जेके असांजा हक़ आहिनि जेके ॻोठ जा बुनियादी हक़ आहिनि। हिकिड़ा रोड जेके हूंदा आहिनि, रस्ता जेके न ठहियल हूंदा आहिनि, नालियूं टुटल हूंदियूं आहिनि, पुलियूं टुटल हूंदियूं आहिनि ऐं उन सां गॾु जेके ॿिया असां बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे लाइ जेके वोटर हूंदा आहिनि, पीपल्स पार्टी हुजे या ॿी इक़्तिदार जूं पार्टी हुजनि, उहे जेके हक़ न ॾींदा आहिनि। इन करे उहे शयूं असां चाहियूं था त असां इक़्तिदार में अची उन माण्हुनि जी पूरा कयूं। अच्छा, जेको आहे बल्दियाती इलेक्शन मां तव्हांखे कीअं महसूसु थो थिए त कहिड़ी तनज़ीम या कहिड़ी पार्टी भारी अक्सरियत सां कामयाबु थींदी ऐं उन सां गॾो गॾु जेका मौजूदा सूरत हाल आहे हिन भेरे क़ौमपरस्त जमायतूं ऐं मज़हबी जमायतूं बे मैदान ते लथल आहिनि जॾहिं त पीपल्स पार्टी अक्सर ई मैदान ॿुहारे वेंदी आहे बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां। तव्हां कीअं महसूसु था कयो त हिन भेरे केरु कामयाबु थींदो? अदा हाणे अक्सरत राय त हाणे जिथे बि पीपल्स पार्टी उमेदवार बीठो आहे उते असां क़ौमपरस्त पार्टियुनि जो बीठो आहे, JUI जो बीठो आहे, उन खां ॿी तनज़ीमी बि बीठियूं आहिनि, असां बि बीठा आहियूं ऐं यकीनन इनशाअल्लाह असांजी जीत थींदी, फतेह थींदी। त हिकिड़े असांजे जेको 13 सालनि खां पीपल्स पार्टी सिंध जो ॿेड़ो गर्क कयो आहे, असां उन्हनि खे सां बीठा आहियूं। इहा असांजी फतेह आहे ऐं इनशाअल्लाह जीत असांजी थींदी। अच्छा, जेको आहे पीपल्स पार्टी तरफ़ां जेको आहे 13 साल या 14 साल जो टाइम पीरियड ॾियूं त उन में जेको आवाम जो उन्हनि ॿेड़ो घर कयो, आवाम कहिड़ो ख़ासि लाभ हासिलु न थी सघियो आहे। हिन भेरे कीअं महसूसु कयो था? छा पीपल्स पार्टी जा जेके चेयरमैन या म्यूनसिपालिटी हुजे या UC जा हुजनि या टाउन कमेटीज़ जा हुजनि, छा इहे लाभ हासिलु करे ॿीहर आवाम खे फ़ाइदो ॾींदा या साॻियो ई पंहिंजी ऐश इशरत वारी ज़िंदगी गुज़ारींदा? आज़मायल खे आज़माइजे त इहो मां नथो सम्झां त वरी साॻियो ई उहो माण्हुनि जा कम पूरा कंदा। त आवाम खे घुरिजे त हिकिड़ो नओं चहिरो आणनि, नौजवान क़यादत आणनि पंहिंजे इलाइक़े में जेको हुननि जा कम करे सघे। उन सां गॾु इलेक्शन खां बाद बि उहो नौजवान जेको हुननि जो साथ ॾिए, हर वक़्तु उन्हनि सां गॾु हुजे। साॻियो ई कमु थींदो, उन्हनि खे इलेक्शन वोट ॾींदा, वरी उहे लभंदा ई न, वरी साॻियो आवाम रड़ियूं कंदी, ज़ुल्म आहे, नाहक आहे, अमन अमन आहे, सिहत न आहे, तालीम न आहे, कुझु न आहे। दरअसल आवाम खे सुजाग थियणु घुरिजे, पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे। यकीनन तब्दीली ईंदी, ही तब्दीली आहे। अॻे के पीपल्स पार्टी वारा कंहिंखे न्यापो ॾींदा त भाई सॼे ॻोठ जो सॼे पाड़े जो वोट असांजो आहे, हाणे उते हू वर्क था कनि। मतिलबु इहा तब्दीली आहे नौजवान जी सुजागी आहे ऐं हाणे बि अञा बि नौजवान खे सुजाग थियणु घुरिजे। ठीकु, जॾहिं त मौजूदा जेका सूरत हाल आहे पीपल्स पार्टी लाइ बि कुझु टफ टाइम आहे, छो जो त हिन भेरे जेका सो पीपल्स पार्टी जे हर उमेदवार साम्हूं को न को कंहिं सियासी समाजी जमायत या मज़हबी जमायत जो कैंडिडेट बीठल आहे, न त पोइ आज़ादु उमेदवार बि पंहिंजी मज़बूती सां बीठल आहे। जॾहिं त वोटर हिन दफ़े डबल पॉलिसी खेॾनि था पिया, उमेदवारनि वांगुरु हिकिड़े खे हाथ ॿिए खे जवाब त 3 जी दावत। हाणे ॾिसूं था त हिन भेरे टाउन कमेटीज़, UCs ऐं म्यूनसिपालिटी में केरु कामयाबु थी ऐं सोभारो थी अचे थो ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत करे थो।